मुडा तनोखी आंदिया थी तंद विढ़े तलवारन सां था तुंहिंजा भारी बुर्ज लुॾन तूं हीणो आ हथियारन सां। शेखयास अचो त भारी बुर्ज लोॾण लाइ इकट्ठा थियूं ट्विटर ते। दोस्तो आऊं आहियां तव्हांजी भेण सोरठ लगारी। साईं जेम्स जीअं आरीसर साहब के भेटा ॾियण लाइ अचो त ट्विटर ते गॾु थियूं। ट्विटर ट्रेंडिंग्स में हिस्सो वठंदड़ समूरा दोस्त हीअ तफ़सील ऐं तरीक़ो यादि करे छॾीनि। 3 मई ते सुबुह जो 10 वॻे खां ट्विटर ते साईं आरीसर साहब खे वरसीअ ते भेटा ॾियण जे लाइ हिन #ट्रिब्यूट टू अब्दुल वाहिद आरीसर सां ट्रेंडिंग हलाइबी। पंहिंजे वतन जे इनकलाबी ऐं आज़ादी पसंद किरदारनि खे अचो त जदीद अंदाज़ में दुनिया अॻियां उजागर करियूं। ट्रेंड जा लफ़्ज़ ऐं स्पेलिंग हिकु जहिड़ियूं हुजनि। 40 ट्वीटनि ताईं ड्राफ्ट ठाहियो, कॉपी पेस्ट खां पासो करियो। ट्रेंड शुरू करण सां ई पंहिंजा 10 बहितरीन ट्वीट कयो ऐं पोइ 20 ताईं रीट्वीट कयो हैशटैग में वञी। पोइ पंहिंजो हिकु ट्वीट ऐं ॿियनि जा 5 रीट्वीट। इहो अमल ईअं ई जारी रखो। जेकॾहिं पंहिंजा ट्वीट ख़तम थी वञनि त जल्दी रीट्वीट कयो। जेसीं तव्हांजी लिमिट न लॻी वञे मुक़ररु वक़्त ते ई शुरू कयो। लिमिट लॻण खां पोइ वरी कुझु ड्राफ्ट ठाहे वठो। ट्वीट्स में रुगो हैशटैग न लिखिजे बल्कि सुठो मवाद बि लिखणु खपे। ख़ाली तस्वीर सां गॾु हैशटैग हणी ट्वीट न कजे। हिक ॿिए खे रीट्वीट ज़रूरु कजे। हिकु वक़्त ते हिकु ट्वीट में हिकु ई हैशटैग इस्तेमालु कजे। ट्वीट्स में इमोजीज़ न लॻायो ऐं हिक ॿिए जा ट्वीट्स कॉपी न करियो। सिर्फ़ु हीअ हैश निशानी हैशटैग तौरु इस्तेमालु कई वञे। महिरबानी दोस्तो, उमेद तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। जेकॾहिं अञा बि सम्झ में न आयो हुजे त प्लीज़ असां खां पुछी वठिजो, असां सां राब्तो कजो। पर हिन कम में असांजो भरपूर साथ ॾिजो। थैंक यू सो मच। जिए सिंध जिए लतीफ़।